डोकरी खां रिपोर्ट कर रहियो आहे साजिद कादरी। डोकरी शहर में अवामी प्रेस क्लब डोकरी पारां हज़रत सुल्तान औलिया अकेडमी जे डायरेक्टर ऐं लेखक अदीब प्रोफेसर साईं बख्श कबूलाई जो जनम ॾींहं जूं तक़रीबूं मल्हाई वई, जंहिंमें सियासी, समाजी, अदबी, सहाफ़ी हलकनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते अवामी प्रेस क्लब डोकरी जे सदर अब्दुल जब्बार मेमण, रबनवाज़ अली खोसो, अब्दुल वहीद जुणेजो, हाकिम अली, हैदर बख्श, अहमद अली जुणेजो, अल्लाह रखियो गाॾी, करीम बख्श जुणेजो, धाणी बख्श, यासिर अली, अब्दुल रहीम, वसीम अली जुणेजो, मोहम्मद मिठल मसण, अली मोहम्मद गाॾी ऐं वहीद अली जुणेजो, अली मोहम्मद गाॾी ऐं ॿियनि शिरकत कई। जनमॾींहं जो केक काटियो वियो। उन मौक़े ते मुक़ररीन चयो त प्रोफेसर साईं बख्श कबूलाई हिकु वॾो नालो आहे, जंहिं अदबी तौरु इस्लामी मालूमात रखंदड़ अदीब आहे, जंहिं हमेशह प्यार मुहबत जी प्रचार कई। उन मौक़े ते हज़रत सुल्तान औलिया अकेडमी डोकरीअ जे डायरेक्टर प्रोफेसर साईं बख्श कबूलाई चयो त दोस्तनि पीढ़ी प्यारनि जी महिरबानियुनि जिन मुंहिंजो जनम ॾींहुं मल्हायो वियो। हुन चयो त इंसान ज़ात सां प्यार कयो, नफ़रत कावड़ खे दूर कयो। जॾहिं त आख़िर में हज़रत सुल्तान औलिया साईं लवारी शरीफ़ जी दुआ घुरी वई।